नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारा बलूचिस्तान जी बरसात ऐं बोर्ड सॼे इलाइक़नि जो दौरो। बलूचिस्तान में बरसातुनि ऐं बोर्ड विघे 124 ऐं समूरे मुल्क में 300 माण्हू फौत थियण जी तस्दीक। वज़ीर-ए-आज़म खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त बोर्ड सबबि बलूचिस्तान में 32 औरतुनि ऐं 38 ॿारनि समेत 111 ॼणा फौत थिया। सूबे जी 1,97,000 एकड़ ज़मीन तबाह थी वई आहे। 640 किलोमीटर रोड तबाह थिया। बिजली जा 115 टावर पिणु मुतासिर थिया आहिनि। वज़ीर-ए-आज़म फौतनि जे वारसनि खे 10-10 लख रुपया ऐं घरनि जी अदावत लाइ 5-5 लख रुपयनि जी इमदाद जो ऐलान कंदे चयो आहे। बलूचिस्तान में बरसातुनि सबबि तबाही केतिरनि ई ॻोठनि जो वजूद ई विसारिजी वियो। हज़ारे माण्हू बेघर। मवासिलाती निज़ाम धरण हुअण सबबि ख़ुराक जो बहरान पैदा थियण जो ख़दशो। बलूचिस्तान में गजगोड़ सां ॿीहर तेज़ बरसात बाद कोयटा ज़ारत रोड अचवञ लाइ बंदि कयो वियो। लैंड स्लाइडिंग सबबि हरनाई ऐं कोयटा शाहराह बि बंदि थी वई आहे। बोर्ड जे वहकिरे सबबि मुतासिर थियल दालबंदीन ऐं मच वच रेलवे ट्रैक बि बहाल न थी सघियो आहे। झलमक्सी ऐं जाफराबाद जे सरहदी इलाइक़नि में समेत ॻोठ बोर्ड जे पाणी में बुॾल। गंधा जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां हिक ॿिए खां ज़मीनी राब्तो बि कटियल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा बरसात मुतासिर इलाइक़नि जा दौरा। सेवण वेझो मंछर ढंढ पहुची पाणी जी सूरत-ए-हाल जो जाइज़ो। आबपाशी सेक्रेटरी जे पाणी ऐं बंदनि बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर मंछर जे बंदनि जी मरम्मत करे मज़बूत करण जी हिदायत कंदे चयो त बरसात सबबि समूरी सिंध में नुक़सान थियो आहे। मुतासिरनि जी वाहड़ कई वेंदी। संदनि नुक़सान जो मुआवज़ो ॾिनो वेंदो। वॾो वज़ीर कोहिस्तान जे बोर्ड मुतासिर दौरात डेम पहुची मुतासिरनि सां मुलाक़ातूं पिणु कयूं। वॾे वज़ीर पारां थाणो बुलाखान में 3 पुलूं ठाहिण जो ऐलान कयो वियो। सिंध हुकूमत से अपील था कयूं असां बाहूं ॿधी रोई रोई भी थकजी पियाऊं। इहा टाला ॿिए हंधि मोकिलियो। कराची जी सिंधी वसंदी गाज़ी ॻोठ खे राहण लाइ पुलिस ऐं एंटी इंक्रोमिन अमले जे हिक भेरो वरी काह औरतूं पंहिंजा अजा बचाइण लाइ मैदान ते निकिरी आयूं। पुलिस जी औरतुनि ते सिधी फायरिंग ऐं शेलिंग। 6 औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। औरतुनि सख़्त मुज़ाहिमत कंदे एहलकारनि खे वापसि मोटाए छॾियो। पुलिस वाक़े जो केस सचल थाणे ते 22 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल करे वरितो। डॉक्टर नियाज़ कालाणी, एजाज़ सामटियो, महबूब अब्बासी ऐं रियाज़ खीमटियो समेत ॿिया नामज़द। एडिशनल आईजी जावेद आलम ओढो गाज़ी ॻोठ में औरतुनि ते पुलिस तशद्दुद जो नोटिस वरितो। एसएसपी ओभर खे वाक़े जी जांच करे औरतुनि ते तशद्दुद जे वाक़े में मुलविस ज़िम्मेवारनि जो पतो लॻाइण जी हिदायत। जावेद आलम ओढो जो चवणु आहे त इंक्वायरी ऑफिसर जे पेश कयल रिपोर्ट जी रोशनी में ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध एक्शन कमेटी पारां गाज़ी ॻोठ में सिंधी वसंदी ते पुलिस काह ऐं औरतुनि ते तशद्दुद जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। सैयद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी ऐं अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे त हुकूमत बिल्डर माफ़िया सां गॾिजी सिंधी वसंदनि खे विकिरो करे रही आहे। ॻोठनि खे ख़ाली करण लाइ धरती धड़ियुनि ते तशद्दुद कयो पियो वञे। कराची में रहंदड़ सिंधियुनि खे अकेलो न छॾींदासीं। संदनि हर मुमकिन मदद कई वेंदी। तहरीक इंसाफ पारां चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा खिलाफ जुडिशियल रेफरेंस दाख़िल कराइण जो फ़ैसिलो।
इमरान खान की सदारत हेठ PTI जे आला क़यादत जो इजलास। इमरान खान चीफ इलेक्शन कमिश्नर खिलाफ रेफरेंस दाख़िल करण लाइ आईनी ऐं क़ानूनी मुशावरत तेज़ करण जी हिदायत करे छॾी। इलेक्शन कमीशन खिलाफ पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा असेंबलियुनि में बेतमादी जा ठहराव मंज़ूर कराइण ते बि इतफ़ाक़। फवाद चौधरी चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि फंडिंग केस में मुखालफ़नि सां मुलाक़ात करे ज़ाब्तनि जी भञकड़ी कई। इमरान खान खे इक़्तिदार मां कढण काफ़ी नाहे, संदसि नालो ऐं निशान मिटाइणो आहे। ॿिनि ॾहाकनि खां नज़रियाती न पर तहज़ीब जी जंग विढ़ी पई वञे। इमरान खान पश्तूननि जे मेहमान नवाज़ी ऐं रिवायतुनि खे तबाह कयो। सियासी ऐं आइनी जंग विढ़ंदासीं, हथियार फिटा न कंदासीं। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जो पेशावर में कारकुननि खे ख़िताब। संदसि चवणु आहे त अदलिया रियासत जो अहम इदारो आहे जंहिं जो एहतराम कयूं था। जॾहिं जज पंहिंजे रवैये सां तकरारी वर्ज़ी हिक धुर खे सहूलियत ॾियनि त रियासत तबाह थी वेंदी आहे। इस्लामाबाद जी अदालत लॉन्ग मार्च दौरान भंजा वारनि केसनि में PTI चेयरमैन इमरान खान जी उबूरी ज़मानत पकी करे छॾी। सेशन अदालत में ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान इमरान खान पेश थियो। अदालत इमरान खान खिलाफ़ दाख़िल 10 केसनि में 55,000 रुपयनि जे मुचलक़े एवज़ ज़मानत मंज़ूर कई। अदालत कोसार थाणे ते दाख़िल गद्दारी केस में बि इमरान खान जे सेप्टेंबर जे पहिरें हफ़्ते ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर कंदे पुलिस खां रिकॉर्ड तलब करे वरितो। लाहौर जी अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज खे फ़र्द जुर्म लागू करण लाइ 6 सेप्टेंबर ते तलब करे वरितो। ॿुधणी दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्तूं दाख़िल कन आयूं। वकीलनि ॿुधायो आहे त शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी तबियत ख़राब आहे। डॉक्टरनि ॿिन्ही खे सफ़र करण खां रोकियो आहे। FIA मक़सूद पटेवाले जो डेथ सर्टिफिकेट जमा कराईंदे चयो आहे खेनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त ते एतराज़ नाहे। नून लीग पंजाब असेंबली जे स्पीकर जी चूंड लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾी। नए चूंडियल स्पीकर सत्यन खान समेत ॿियनि खे धुर बणाईंदे नून लीग मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त पंजाब असेंबली जे स्पीकर जी चूंड लाइ कानून जूं घुरिजूं पूरियूं नाहिनि कयूं वयूं। स्पीकर जी चूंड मुंहिंजी राय सां थींदी आहे। इलेक्शन दौरान बैलेट पेपर्स ते सीरियल नंबर दाख़िल करण आइन ऐं कानून जी भञकड़ी आहे। अदालत स्पीकर जी चूंड ॿीहर कराइण जो हुकुम जारी करे। तहरीक इंसाफ़ ऐं काफ लीग जो उम्मीदवार वासिक कयूम अब्बासी पंजाब असेंबली जो बिना मुक़ाबले डिप्टी स्पीकर चूंडियो वियो। नून लीग ऐं पीपल्स पार्टी पारां अली हैदर गिलानी खे उम्मीदवार नामज़द कयो वियो हो, पर कंहिं बि वासिक कयूम अब्बासी साम्हूं नामज़दगी फॉर्म जमा न कराया। गुज़िरियल ॾींहुं दोस्त मोहम्मद मज़ारी खे बेतमादी रिथ ज़रिए डिप्टी स्पीकर जे उहिदे तां हटायो वियो हो। टंडो रहीम खान में वॾे वज़ीर सैयद मुराद शाह पारां बोर्ड मुतासिरनि लाइ मोकिलियल सामान ते मुतासिरनि कब्ज़ो करे वरितो। मुतासिर माण्हू वॾे वज़ीर रवानो थियण बाद सामान जी ट्रकुनि ते चढ़ी विया। बदनज़मी पैदा थियण खां पोइ अहलकारनि बि भॼी जान छॾाई। सिंधु दरिया में पाणी जे वहिकरनि में वाद। गुड्डू ऐं सखर बैराज वटि हेठें दर्जे जी बोर्ड। सखर बैराज वटि हेठें दर्जे जी बोर्ड खां पोइ कचे वासिन जे पके तरफ़ लॾ पलाण। गुड्डू बैराज वटि मथां वहिकिरो 2,91,718 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। हेठां वहिकिरो 2,67,518 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 2,75,048 क्यूसिक। हेठां वहिकिरो 2,40,598 क्यूसिक थी वियो। कोटड़ी वटि 1,11,390। हेठां वहिकिरो 90,985 क्यूसिक पाणी रिकॉर्ड कयो वियो। सिंधु दरिया में चाड़ खां पोइ काज़ी अमन जे कचे वारे इलाइक़ा पाणी हेठि अची विया। दरिया जो पाणी बचाबंद सां टकराइजण बैदि तेज़ी सां वधीक इलाइक़नि ॾांहुं वधण लॻो। पीर नूर शाह, दरिया खान जतोई, अंब जुणेजो, कोट दगाणो, राज़ी खान जतोई समेत 20 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया।
बलूचिस्तान खां ईंदड़ बोर्ड जो पाणी कंबर वेझो हमल ढंढ में पहुची वियो। गैबी देरो वारे इलाइक़े में 0 पॉइंट वटि FP बंद जो मैदानी इलाइक़ो पाणी हेठि अची वियो। पाणी जो रुख सारो ऐं हमल ढंढ तां मोड़ण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि तां कट ॾिना विया। PPMPA सरदार चांडियो FP बचाबंद जो जाइज़ो वरितो। सखर बैराज दरवाज़नि मां वधीक 2 ॼणनि जा लाश। गेट नंबर 26 ऐं 27 मां औरत समेत 2 ॼणनि जा लाश कढण बाद सखर अस्पताल मुंतक़िल। अॼोके ॾींहं में हथ आयल लाशुनि जो अंग 5 थी वियो। लावारिस ॼाणाए ईदी हवाले। हैदराबाद में क़त्ल कयल नौजवान बिलाल काका केस में पुलिस एक जवाबदार के आजो करार ॾेई छॾियो। रिपोर्ट अदालत में जमा कराई वई। अदालत 2 जवाबदारनि खे 4 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत जे जांच ऑफिसर खां हिन वक़्त ताईं थियल जांच जी अॻभराई जो जाइज़ो। गडाब वेझो तेज़ रफ़्तार डंपर बीठल सुजुकी मथां चढ़ी वियो। नौजवान फौत 3 ॼणा ज़ख़्मी। फौतनि जी सुञाणप 27 वरियनि जे ज़ुबैर जोगी तौरु कई वई। ऐं छाछरो वेझो ॻोठ भोतियो में नौजवान बरसात जे पाणी लाइ ठाहियल तलाउ में मुली वियो। 2